अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टाइम से गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। मलीर कराची मां सरर मेमण जी रिपोर्ट शामिल कंदासीं। जीअं सिंध मां ज़िले मलीर तरफ़ां साईं GM सैयद जे वेझे साथी क़ौमी कारकुन मोमिन मलेरानी जी 34वीं वरसी सोशल डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन जी आफिस मेमण ॻोठ में मल्हाई वई, जंहिंमें जीअं सिंध मां जे चेयरमैन अब्दुल ख़ालिक जुणेजो, क़ौम परस्त अॻवान अमानुल्लाह शेख, सीनियर साफ़ी सामी मेमण, इमदाद सिंधी, अली मस्तोई, अनवर मेमण, लतीफ़ रावलानी, मुश्ताक मेमण, असलम मेमण, वसीम समेत सियासी समाजी अॻवाननि वॾे तादाद में शिरकत कई। उन मौक़े ते तक़रीब का ख़िताब कंदे जिस्म जे चेयरमैन अब्दुल ख़ालिक जुणेजो चयो त मोमिन मलेरानी साईं GM सैयद जे वेझे साथियुनि मां हुयो। हुन पंहिंजी सॼी ज़िंदगी जिदोजहद खे अर्पे छॾी आख़िर ताईं पंहिंजे नज़रिए सां सचो रहियो। अॼु मोमिन मलेरानी जहिड़नि किरदारनि जी सिंध खे सख़्तु ज़रूरत आहे। क़ौमी अॻवान अमानुल्लाह शेख चयो त मोमिन मलेरानी जहिड़ा माण्हू सदियुनि में पैदा थींदा आहिनि। असांखे वरी मोमिन मलेरानी जहिड़ा किरदार पैदा करणा पवंदा, मलीर खे वरी खुशहाल सरसब्ज़ बणाइणो पवंदो। उन मौक़े ते अली मस्तोई, अनवर मेमण, मुश्ताक मेमण, सलीम जी मेमण, अमीर बख्श ख़ासकेली, वज़ीम कचई, रमज़ान मेमण ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।